दोस्तों जीअं त पंहिंजे वाइदे मुताबिक़ अॼु सिंधी यूट्यूब चैनल जी टी लिस्ट तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। उमेद आहे हीअ लिस्ट ऐं हिन लिस्ट में मौजूदु सभई चैनल तव्हांखे पसंदि ईंदा ऐं उहो इंतिहाई भलो कमु करे रहिया आहिनि। उनखे सपोर्ट जी ज़रूरत आहे, तव्हां सपोर्ट कयो ऐं उन सभिनी चैनल जा लिंक बि डिस्क्रिप्शन में मौजूदु आहिनि। पर सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका पोइ वीडियो में मूंखे ग़लति लॻी ऐं या न हुअणु घुरिजे तव्हांखे ॿुधाए छॾियां, उहा इहा आहे त आउं कंहिं बि चैनल खे कंहिं ख़ासि नंबर ते न रखंदो, कंहिं ख़ासि दर्जे ते न रखंदो त फलाणो चैनल फलाणे नंबर ते आहे, ॿियो चैनल फलाणो चैनल ॿिए नंबर ते आहे, फलाणो चैनल टे नंबर ते आहे। कंहिंजो चैनल कंहिं नंबर ते न आहे, ऐं सिर्फ़ु उन्हनि खे कैटेगरी वाइज़ रखंदो आहियां। मिसाल तौरु टेक चैनल आहे त पहिरीं नंबर ते टेक अची वियो, ॿिए नंबर ते इस्लामिक अची वियो, टे नंबर ते व्लॉगिंग वारो अची वियो। इन हिसाब सां रखंदो आहियां। पर ईअं बि थी सघे थो व्लॉगिंग वारो फस्ट में अची वञे, इस्लामिक फस्ट में अची वञे, को बि फस्ट में अची सघे थो। उन मां मुराद इहा न आहे त मूं उन्हनि खे नंबरनि जे हिसाब सां ॿुधायो आहे त पहिरीं नंबर ते अचे थो रहीम सिंधी, ॿिए नंबर ते अचे थो ज़ुल्फिशर, टे नंबर ते महबूब मौजो। सम्झी वियो न? सो को बि चैनल कंहिंखां घटि न आहे, को बि चैनल कंहिंखां वधीक न आहे। मुंहिंजी नज़र में सभई भलो कमु कनि पिया ऐं कहिड़ो कमु कनि पिया हिननि खे ॼाणण जे लाइ तव्हां हलो स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारियां थो कहिड़ा चैनल आहिनि। त दोस्तों हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार। हिते असां वटि जेको चैनल आहे उनजो नालो आहे और आहे इस्लाम। ही तव्हां ॾिसी सघो था। हिन चैनल ते तक़रीबन इस्लामिक वीडियोज़ हूंदियूं आहिनि, इस्लाम मुतालिक़ काफ़ी सारा सवाल, उन्हनि जा जवाब ऐं खोड़ सारियूं दिलचस्प ॻाल्हियूं ऐं पैगाम जेके सिंधी ॿोली में आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त सिंधीअ में अहिड़ा चैनल तमामु घटि आहिनि ऐं पर्सनल चैनल तमामु घटि हूंदा आहिनि। मौलवियुनि जा माण्हू वीडियोज़ भरे करे रखंदा आहिनि इस्लामी चैनल लाइ, पर ही फस्ट चैनल आहे जंहिंजो ओनर पाण कंटेंट क्रिएटर आहे ऐं साईं गुलाम मुस्तफ़ा जत साहब, जेको पाण फारिग तहसील आहे ऐं उनखां अलावा नहमदुहु व नुसल्ली व वीडियोस नुसल्लिमु ठाहींदो अला आहे। रसूलिल करीम। मुख़्तलिफ़ सवाल ऐं अस्सलामु उन्हनि जा अलैकुम जवाब व रहमतुल्लाहि व तव्हांखे बरकातुहू। हिन राय चैनल ते इस्लाम मिली में वेंदा। तमाम दोस्तन खे खुश दोस्तों छा ॻाल्हि कजे हिन चैनल जे बारे में, जंहिंजो नालो आहे आमना खान लिटिल सिंगर। सिंगिंग जे हवाले सां ही चैनल आहे। हीअ 8 सालनि जी नंढड़ी आमना जेका मीरपुर ख़ास जी आहे ऐं इंतिहाई बहितरीन गले जी मालिका आहे। वधीक तव्हांखे आउं हुन सां मिलायां थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु मूंसां मौजूदु आहे नंढड़ी आमना खान लिटिल सिंगर जे नाले सां जंहिंजो चैनल आहे आमना। सो भेण जो आवाज़ु तव्हांखे आउं ॿुधायां थो हिकु ॿी फिल्म में, जंहिंमें इंतिहाई बहितरीन आवाज़ ऐं इंतिहाई बहितरीन गले जी मालिका आहे। सो हिनजे चैनल ते तव्हां वञो ऐं हिन चैनल तव्हां पाण ॾिसो, यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। ज़रूरु विज़िट करे ॾिसियो। विज़िट करण असांजे हिन चैनल जो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे। हिते क्लिक करे तव्हां चैनल ते वञी सघो था। ठीकु आहे, वॾी महिरबानी। दोस्तों हिनजे चैनल ते अचो, हुनखे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक कयो। हुनजा तमामु घटि सब्सक्राइबर्स आहिनि। हिनखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। असांजे रियल टैलेंट खे सपोर्ट जी ज़रूरत आहे। हिनखे सपोर्ट ज़रूरु कंदा। दोस्तों टेक जे हवाले सां हिकु चैनल आहे सिंधी हैकर जे नाले सां। हैकर मतिलबु हैक्स ॿुधाइण वारो, जेके लाइफ हैक्स हूंदियूं आहिनि उहो हैकर, उहो हैकर न, मतिलबु हैकिंग करण वारो हैकर न। सही। हिते तव्हांखे टेक्निकल वीडियोज़ मिलंदियूं बिल्कुलु मुआरे अंदाज़ में, ऐं छोकिरो तमामु एक्टिव आहे ऐं तमामु सुठियूं वीडियोज़ रखंदो आहे। मीर असद मीर। हिन चैनल ते बि तव्हां वञो, हिनखे सब्सक्राइब कयो। हिनखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। हिन चैनल जो लिंक बि तव्हांखे मिली वेंदो।
दोस्तों हिकिड़ो चैनल आहे घरू हवाले सां, मतिलबु घरू कमकार जे हवाले सां सिंधी वाहिद यूट्यूब चैनल आहे मैडम नसरीन वफ़ाई जो। नसरीन वफ़ाई सिंधी यूट्यूबर जे नाले सां हिते काफ़ी सारियूं मतिलबु 1000 खां वधीक वीडियोज़ आहिनि जिन में डेली लाइफ वारो व्लॉग हूंदो आहे ऐं घरू कमकार ऐं उन खां अलावा ॿूटा पोखण ऐं जेके मतिलबु जेके बि घरू कमकार थीनि था डेली लाइफ में असांजी जेका रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके कमकार हूंदा आहिनि घर जे हवाले सां ऐं घरू लैंग्वेज में घरू सिंधीअ में तव्हांखे ही पहिरियों चैनल सजेस्ट कयां थो। हिन ते वञो, हिन खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका बि सपोर्ट तव्हां खां पेचे कयो, छो त हीअ बाजी हिन उमिरि में सिंधीअ में कंटेंट ठाहे थी ऐं तमामु अमेज़िंग। दोस्तों व्लॉगिंग जे हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे, तव्हां हुनखे यकीनन सुञाणंदा हूंदो, पर हुनखे तव्हां सुञाणंदा हूंदो मज़ाया अदाकार जी हैसियत सां, सही। पर हू बहितरीनु व्लॉगर बि आहे। हुनजो हिकु व्लॉगिंग वारो चैनल आहे रहीम व्लॉग्स जे नाले सां। उन चैनल ते तव्हां वेंदो उते खोड़ सारा व्लॉग्स तव्हांखे मिलंदा सिंधीअ में ऐं बिल्कुलु प्रोफेशनल टाइप जा व्लॉग जेके तव्हांखे सिंधी ॿोली में मिलंदा ऐं काफ़ी नॉलेजेबल हूंदा आहिनि। उन मां तव्हां काफ़ी कुझु सिखी बि सघो था ऐं काफ़ी लुत्फ़ अंदोज़ बि थी सघो था। त रहीम व्लॉग्स चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन खे बि सपोर्ट जी ज़रूरत आहे, हिन खे बि सपोर्ट कयो। टेक इन सिंधी जे नाले सां बि हिकु सिंधी टेक्निकल चैनल आहे जिते तव्हांखे इंटरनेट जे हवाले सां काफ़ी सारियूं टिप्स ट्रिक्स मिलंदियूं। इंटरनेट तां पैसा कमाइण जा तरीक़ा, फ्री इंटरनेट हासिल करण जा तरीक़ा, फ्री इंटरनेट वारियूं वेबसाइटूं, पैसनि कमाइण वारियूं वेबसाइटूं वग़ैरह वग़ैरह जेके दोस्त मूंखां अक्सर सवाल पुछंदा आहिनि। हिते ॾिसो हिन CM सिंध जो फोटो रखियो आहे थंबनेल ते ऐं हीउ मुंहिंजो दोस्त आहे गमशाद हेजब साहब ऐं हिन जे चैनल ते वञो, हुनखे सपोर्ट जी ज़रूरत आहे, हिनखे जेतिरो थी सघे सपोर्ट कयो। हिते वरी अंदरि उर्दू लिखियसि त बहरहाल नओं आहे, आस्ते आस्ते सिखी वेंदो। उन खां पोइ मुंहिंजो ऑल टाइम फेवरेट यूट्यूब चैनल जेके मूं सभिनी चैनल में फेवरेट करार ॾिनो आहे उनजो नालो आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। एॾो वॾो नालो, चैनल बि एॾो वॾो ई आहे। हिन में वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? वॾी ॻाल्हि उहा आहे त हिते जेके शाह साईं जूं वायूं हलनि थियूं, दुआ हले थी, राग हले थो, जेको कुझु बि हले थो उहो सभु सब टाइटल में लिखियलु मिलंदो आहे, जेको मूंखे इंतिहाई घणो पसंदि आहे। छो शाह साईं जी ज़बान खे त आउं सम्झी सघां थो, छो त अलहमदुलिल्लाह सिंधी आहियां, पर किथे किथे जेको वाई में या दुआ में या के राग में पढ़ियो वेंदो आहे उहो मूंखे ठुप सम्झ में कोन ईंदो आहे। उन जे लाइ बहितर तरीक़ो आहे हिन चैनल ते जो हिते तव्हांखे हर हिकु लफ़्ज़ ब लफ़्ज़ तव्हांखे हर हिकु लाइन ब लाइन, लाइन खे सिंधी में छा चइबो, सिट बाय सिट, बाए कोन चइबो, सिट दर सिट तव्हांखे सिंधीअ में ॾिसण में मिलंदी। तव्हां ॾिसी सघो था सब टाइटल केॾो सुहिणो लॻे थो हुन ते ऐं बिल्कुलु सिंधी फ़ॉन्ट वग़ैरह। ऐं इहो सब टाइटल तव्हांखे सिस्टम वारो सब टाइटल कोन मिलंदो, इहे मैन्युअली टाइप कंदा आहिनि सॉफ्टवेयर ते, जेको अमेज़िंग आहे। ऐं वीडियो जी क्वालिटी तमामु बहितरीनु हूंदी आहे। त हिन चैनल ते तव्हां ज़रूरु वञिजो, हिन खे जेतिरो थी सघे प्रमोट कयो, छो त ही शाह साईं जी ॿोली आहे, हिन खे बचाइण असां सभिनी जो फर्ज़ आहे। दोस्तों सिंधीअ में क्लासिकल टाइप ते नए अंदाज़ में ॻाइण वारो ही पहिरियों आर्टिस्ट या वरी पहिरियों यूट्यूब चैनल आहे सैफ समय जो, जंहिंखे पाण खे तमामु घटि सब्सक्राइबर्स मिलियल आहिनि, पर हिन जा सॉन्ग्स वॾनि वॾनि यूट्यूबर्स जे वीडियोज़ में मिलंदा, छो त ही तमामु बहितरीनु ॻाईंदो आहे। पोइ बि हिनखे छो मोटो कोन थी मिले, शायदि हुन जा ॿ कारण थी सघंदा। हिकिड़ो त हिन जे कंहिं बि वीडियो ते थंबनेल तव्हांखे नज़र ई कोन पियो अचे, सही, ऐं चैनल सही नमूने सां कस्टमाइज़ न आहे मेटा डेटा जे हवाले सां, ऐं तव्हां सम्झी सघो था। सो हीअ आउं ऑलरेडी लाइक करे चुको आहियां, मतिलबु त हीअ आउं पहिरीं ॿुधी चुको आहियां। वठी हर जनम वरबो। वीडियो जी क्वालिटी तमामु बहितरीनु आहे ऐं वीडियो जे अंदरि किथे बि न को लोगो वाटर मार्क वग़ैरह वग़ैरह कुझु यूज़ न आहे कयो, जो जेको व्यूवर आहे उहो डायरेक्ट रेफर थी करे हिन जे चैनल ते अचे। ऐं माण्हू अक्सर तव्हांखे ख़बर आहे यूट्यूब घटि विडमेट ज़्यादा इस्तेमालु कंदा आहिनि, डाउनलोडिंग वारो सिस्टम हले थो अॼुकल्ह,
अॼुकल्ह नंबर ई काफ़ी अॻु खां। सो हिन दोस्त खे बि सपोर्ट जी तमामु घणी ज़रूरत आहे। तव्हां वञो सेफ समीर जे चैनल ते ऐं हिनखे जेतिरो थी सघे सपोर्ट कयो। दोस्तों हिकिड़ो नंढड़ो मोटिवेशनल स्पीकर आहे ऐं तमामु बहितरीनु मोटिवेशनल वीडियोज़ ठाहींदो आहे, जेको काफ़ी सारी वीडियोज़ ठाहे चुको आहे। तव्हां हुनजो अंदाज़ ॾिसंदो तव्हांखे यकीनन हैरत थींदी, छो त हू हिन उमिरि में सिंधी ॿोलीअ में मोटिवेशनल वीडियोज़ ठाहींदो आहे। माना ईअं सम्झो त मोटिवेशनल स्पीकर आहे, अजीब पियो लॻे न। हिनजे चैनल ते तव्हांखे खोड़ सारियूं मोटिवेशनल वीडियोज़ मिलंदियूं ऐं तव्हां हिनजे चैनल ते वञो, सिंधी मोटिवेशन जे नाले सां हिनजो चैनल आहे ऐं हिनखे सब्सक्राइब कयो ऐं तव्हांखे लिंक बि डिस्क्रिप्शन में मिली वेंदो, हिनखे सपोर्ट कयो। हिन काफ़ी ॼाण ॾिनी आहे मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते, संधी मेश्वरी खे ट्रिब्यूट छाजो। बहरहाल हीअ अथव सिंधी मोटिवेशनल स्पीकर, सो हिनखे सपोर्ट कयो। दोस्तों हुन खां पोइ हिकु सिनेमेटिक्स वारो चैनल आहे जेको ही नंढड़ो हलाए थो ऐं काफ़ी बहितरीनु सिनेमेटिक्स शॉट वठंदो आहे। तमामु घटि वीडियोज़ आहिनि। सिंध टैलेंट जे नाले सां हिनजो चैनल आहे जंहिं ते 24 सब्सक्राइबर्स आहिनि, पर हिन जा सिनेमेटिक्स ॾिसी तव्हांखे लॻंदो त हीअ कंहिं लेवल जो कमु आहे। सो तव्हां हिनजे चैनल ते वञो ऐं हिनखे वधि खां वधि सपोर्ट कयो। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी ऐं हीउ चैनल तव्हांखे कीअं लॻो सब्सक्राइब करे ॿुधाए सघो था कीअं लॻो। तव्हां जो चैनल जे करे आहे कोई यूनिक कम वारो, कमेंट में ॿुधायो तव्हां छा कंदा आहियो पंहिंजे चैनल ते, उहो कमेंट में थोरो डिटेल सां लिखो, तफ़सील सां लिखो, सही आहे। हिन वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां शेयर करे छॾिजो। बसि महिरबानी। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।